नाज़रीन, कुनरी वेझो ॻोठ काज़ी सुल्तान में इल्म पिरायो सिंध सवारो जे सिरे हेठ मच कचेरी कोठाई वई। मच कचेरी में सूबाई वज़ीर नवाब तैमूर टालपुर समेत सियासी समाजी धुरिन वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील लाइ पेश आहे मोहम्मद हुसैन कुंभार जी रिपोर्ट। कुनरी लग ॻोठ काज़ी सादक में कल्चर डे के हवाले से अगूणो ज़िले कौंसल मेंबर काज़ी सादक मोमिन पारां मछ कचेरी रखी वई, जैमें मेहमान खास सूबाई वज़ीर जंगलात नवाब तैमूर टालपुर, अगूणो चेयरमैन शकील अहमद बाजवा हुआ। आयल मेहमानन के सिंध की सकाफत अजरखन जा पुण तोहफा दिना विया। मछ कचेरी से गडोगड महफिल मौसीकी जो पुण प्रोग्राम रखियो वियो हो, जैमें सिंध जो मशहूर रागी महराण सिंधी सकाफती गीत गाए आयल मेहमान के झुमाए छड़ियो। सूबाई वज़ीर जंगलात नवाब तैमूर टालपुर धरती टीवी के पंहिंजा वीचार वंडींदे चयो त मुबारकबाद ॾियां थो सॼे सिंध के, सॼे पाकिस्तान के ऐं सॼी दुनिया में मुक़ीम जेके बि असांजा सिंधी रहनि था। अॼु मूंखे ॾाढी ख़ुशी थी। मां कराची मां निकितमि उमरकोट टाइम ख़ासि कुनरी में काज़ी सादिक साहब वटि इहो प्रोग्राम करण लाइ सिंध कल्चरल डे जो। ऐं उन खां वधीक ख़ुशी इहा थी त सिंध में त ऑफकोर्स असांखे पंहिंजी सकाफ़त जो ख़्यालु आहे, असांखे पंहिंजे कल्चर जो ख़्यालु आहे, असां हुनखे हमेशह हर साल सेलिब्रेट कंदा आहियूं। पर जंहिं नमूने जंहिं तरीक़े सां UAE में, दुबई में, लंडन में, USA में, पूरे दुनिया में जी सिंध उजागर थिए थी तो माण्हुनि खे ख़बर पई थी तो वाकई सिंध को कौम आहे, सिंध को कल्चर आहे। ऐं असां सिंध हुकूमत जी तरफ़ां पूरी कोशिशि कंदा आहियूं त इनखे क़ाइमु दाइमु रखूं। असांजा बच्चा इंशाअल्लाह ताला इन कल्चर के क़ाइमु दाइमु रखंदा। एंड दिस इज समथिंग वी आर प्राउड ऑफ एंड वी शुड ऑलवेज बी प्राउड ऑफ। सदन खां वठी सोच जे सूलीअ ते चढ़ूं पिया, गैरनि खे ग़मख़ार सम्झी पंहिंजनि सां विढ़ूं पिया। नादान आहियूं नथा सम्झूं चाल कंहिंजी आहे, पंहिंजी पोख पोखियल जे पाण लुणूं पिया। तमन्ना असांखे तमाशाई बनायो ऐं तमाशाइनि सां गॾिजी ताड़ियूं हणूं पिया। दुनिया किथे जी किथे आहे पुगी, असीं तो उहे साॻी अञा थियो भुणूं पिया। ही सिंध बि असांजी, सूर बि असांखे हयात, असीं ॼण साई उधारो खणूं पिया। आयल मेहमान जी ॻाल्हि ॿोल ॿुधी इन्हनि जो वधीक चवण हो त सिंध जी सकावत टोपी अजरक के पंहिंजी सिंध जीअं बैरूनी मुल्कनि में उजागर करण में सिंधी मीडिया जो वॾो हथु आहे। मां थोराइतो आहियां सिंधी मीडिया जो, जंहिं सिंध जी सकाफ़त के उजागर करे असांजो मान मथां करे छॾियो आहे। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद हुसैन कुंभार, धरती टीवी, कुंडली।